अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, शाद हूंदो, आबाद हूंदो ऐं रब पाक कंदो हमेशह ई तव्हां शाद आबाद रहंदो ऐं तव्हांजे सदके रब पाक असांजा ॿिए ग़म टेंशन परेशानियूं दूरि कंदो। दोस्तो हिनमहिल मां बंदि कयो आहे पंहिंजो दुकानु ऐं मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां राति जी रूटीन। दोस्तो तक़रीबन 9 बजे मां पंहिंजो शॉप कयो बंदि, पौणे 10 बजे ईंदी आहे बिजली, मां भरे रहियो आहियां पाणी ऐं पाणी मां लाज़मी भरींदो आहियां। उन जी मेन वजह इहा आहे त जेको पाणी मां राति जो भरे रखंदो आहियां सुबुह जो असांखे उहो कमु ईंदो आहे लाज़मी। त दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो आउं भरे रहियो आहियां पाणी ऐं उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त मां पहुतो आहियां पंहिंजे दुकान ते। पंहिंजे दुकान ते पहुचण खां पोइ मां रखंदुमि पाणी पंहिंजे फ्रीज़र में। ऐं दोस्तो जेके मुंहिंजा दोस्त नवां आहिनि उनखे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं अगरि तव्हांखे वीडियो सुठो लॻे त लाइक लाज़मी कजो, इन में असांजी महिनत शामिलु हूंदी आहे। त दोस्तो हिनमहिल मां करे रहियो आहियां पंहिंजे दुकान ते सामान जी सेटिंग ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मां कयो आहे पंहिंजो शॉप बंदि। उन खां बाद में थोरी जेका सेटिंग हूंदी आहे उहा मां लाज़मी कंदो आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे हथ में आहे गोश्त। दोस्तो हीउ गोश्त मां पाण स्टोर नाहे कयो, हे कंहिं पाड़ेसिरीअ जो आहे जेको अमानत तौरु मूं वटि रखी वियो आहे, पर हिन खे वधीक बहितर बणाइण जे लाइ आउं हिन खे हेठां ॾींदुमि शापर ॾियण जो मेन मक़सदु इहो आहे त जेको बर्तन आहे उनखे आहिनि चौधारी सोराख, जीअं हेठों पाणी जे हिसाब सां पर उहो गोश्त ख़राबु न थिए। त असांजो इहो फ़र्ज़ु आहे त जेको बि अमानत रखे त उन जी सार संभाल असां सुठे तरीक़े सां कयूं। मां हिन खे शापर ॾेई सुठे तरीक़े सां कंदुमि स्टोर, जंहिंमहिल बि धणी ईंदो पंहिंजो गोश्त खणी वेंदो। त दोस्तो उमेदु आहे तव्हां सभिनी भाइरनि सुठे तरीक़े सां गोश्त खाधो बि हूंदो, पचायो बि हूंदो, पर मां हीउ तव्हां ॾिसो त पर इहा अमानत आहे, मां उनखे सुठे तरीक़े सां अमानत में ख़यानत नथो कयां, पर मां हिन खे सुठे तरीक़े सां हेठों शापर ॾेई मां पराव स्टोर कंदुमि गोश्त। ऐं दोस्तो असांजी हर वीडियो में महिनत शामिलु हूंदी आहे। उमेदु आहे त तव्हां असांजो वीडियो कंप्लीट ॾिसंदव ऐं असांजी महिनत खे रायगा न कंदव। हीअ आहे मुंहिंजी राति जी रूटीन। तव्हां ॾिसी रहिया आहियो त पूरो ॾींहुं मां हलाईंदो आहियां शॉप ऐं असांजे इलाइक़े में लाइट ईंदी आहे राति जो पौणा 10 बजे। त जेके बक़ाया कमु बचियल हूंदा आहिनि आउं कंदो आहियां पौणे 10 बजे क्लियर। उन खां पोइ मां कंदुमि रेस्ट। तव्हां ॾिसंदव त मां कहिड़े तरीक़े सां कयां थो रेस्ट। त मां रखियो आहे हिनमहिल फ्रिज में वापसी गोश्त ऐं दोस्तो मां जेकी बि गैर ज़रूरी लाइटूं आहिनि उहे कंदो आहियां पंहिंजूं बंदि। उन में इहो फ़ाइदो हूंदो आहे त असांखे आहे मीटर बिजली थींदी बचति। दोस्तो उमेदु आहे तव्हांखे अॼु मुंहिंजी हीअ रूटीन लाज़मी वणी हूंदी। उमेदु आहे तव्हां दोस्त मुंहिंजी ईअं ई सपोर्ट कंदा रहंदा। त इनशा ताला दोस्तो मां करे रहियो आहियां हिनमहिल आराम, पंहिंजे रब पाक जो शुकरानो बजा आणियां थो त मुंहिंजो तमामु ॾींहुं गुज़रियो सुठो, राति बि गुज़रंदी सुठी। तारनि भरी राति आहे, साम्हूं चंड आहे। दोस्तो पंहिंजो रखिजो ख़्यालु, दुआनि में यादि मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।